अवांखे ख़बर खां आगाह कंदो आहियां त यूनियन काउंसिल ॿाहिरि आहे ये जो विलेज आहे सैयद जुमन शाह बुखारी जी दरगाह ही विलेज तमामु पुरानी इस्लाम जी दरगाह आहे। ॾिसो पिया त राजन हिन वक़्तु जेका मेडिकल कैंप आहे उहो मेडिकल कैंप में डॉक्टर हज़रात जेको आहे त हितां जे मरीज़नि खे जेको आहे त मेडिसिन बि ॾेई रहिया आहिनि जो फ्री चेकअप बि करे रहिया आहिनि। उहा जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा डॉक्टर हज़रात जी उहा असां मां ज़रूरु शेयर कंदासीं। डॉक्टर साहिबु अस्सलाम वालेकुम, कहिड़ा केसिस तव्हांजे साम्हूं आया आहिनि? असां वटि हिते टाइफाइड और उनमें कीअं पिया सम्झो कि डायबिटिक पेशेंट को वग़ैरह अचे थो? हार्ट जा पेशेंट हिन वक़्तु जेका एमरजेंसी सूरत हाल आहे जी असां वटि जेको आहे कैंप आहे मेडिसिन आहे उहा हफ़्ते फुल सिरप एटलीस्ट मिनिमम नाज़रीन असां अवांखे हीअ जेका मेडिकल कैंप आहे सैयद जुमन शाह बुखारी जी दरगाह ते कैंप आहे ऐं कैंप में ॾिसो था डॉक्टर हज़रात सां असांजी जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा असां ॻाल्हि आवाज़ जो शेयर कयां। डॉक्टर साहिबु अस्सलाम वालेकुम। डॉक्टर साहिबु कहिड़ा केसिस में तव्हांजे साम्हूं आया आहिनि? मेजर केसिस अचनि था मलेरिया जा आहिनि। ॿियो जेको आहे ॿिए नंबर ते जेको आहे पंहिंजो गैस्ट्रो जा केसिस आहिनि ऐं टे नंबर ते स्किन डिज़ीज़ आहिनि जेको पंहिंजो बरसातुनि खां पोइ पाणी कंटिन्यूसली बीठो हुयो उनजे करे जेके तकरीबन माण्हू जेके पेर फुटल आहिनि ऐं ॿियो जेको आहे ईयर इंफेक्शन जे केस ओपीडी जी एवरेज केतिरी रही आहे? असांखे अगरि कलाक ॾेढ थी वियो आहे तकरीबन 100 जे क़रीब त पहुता आहे। असां कलाक में थियो आहे केतिरनि पेशेंट खे सहूलियत ॾेई सघो था? असांजी मेडिसिन आंदी आहे उहा 500 प्लस जी आंदी आहे। मेडिसिन असां सभु मल्टीनेशनल कंपनी जी मेडिसिन आहे ऐं हीअ जेकी असां कैंप कई आहे उहा कम्युनिटी कंट्रोल प्रोग्राम आहे पंहिंजो DG ऑफिस जे तरफ़ां हेल्थ डिपार्टमेंट मां पाण हुनजी मुलाज़िम आहे एज प्रोविंशियल प्रोग्राम ऑफिसर ऐं मेडिसिन कुझु उन्हनि ॾिनी आहे कुझु असांजे दोस्तनि हेल्प कई आहे जेकी असां मेडिसिन असां परचेस कई। अस्सलाम वालेकुम। जी त अॼु जे प्रोग्राम जी अॼु जी शख़्सियत आहिनि सैयद सिकंदर अली शाह ऐं जंहिंजो तालुक़ु आहे यूनियन काउंसिल महर वॾा सां ऐं दरगाह आहे सैयद जुमन शाह बुखारी। नाज़रीन ॾिसो पिया त हिन वक़्तु दरगाह जुमन शाह बुखारी ते मेडिकल कैंप जेका आहे सा उहो क़ाइमु कई वई आहे। उन कैंप में जेको आहे तमामु समन जी तइदाद में हितां जे मरीज़नि खे सहूलियत ॾिनी वई आहे जंहिंमें गैस्ट्रो ऐं वबाई बीमारियूं मुंहुं कढियो आहे। ऐं ॾिसो पिया नाज़रीन त हिन वक़्तु मलेरिया बि चोट ते चढ़ियल आहे। साईं सैयद सिकंदर अली शाह बुखारी जी तरफ़ां ही मेडिकल कैंप आहे जेका सुबुह खां वठी जारी आहे। हिन वक़्तु बि जेका त मरीज़नि जी रश लॻी पई आहे। असां एन स्पॉट ते जेको आहे त सैयद जुमन शाह बुखारी हाउस ते जेको आहे त असांजी सैयद सिकंदर शाह साहिब सां असांजी जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा ॻाल्हि ॿोल असां मां ॾाढो शेयर करे रहिया आहियूं। साईं अस्सलाम वालेकुम। साईं कुझु आहियो ख़ैर आहे त ठीकु आहे। अल्लाह जे एहसान दुआऊं तव्हांजी तव्हांजी महिरबानी साईं, तव्हांजी वॾी महिरबानी। साईं तव्हांखे सिंध मुंहुं जी मां न्यूज़ TV में मां फ़्लिकार चवां। वेलकम साईं। साईं अचो पिया अवांजी यूनियन काउंसिल जी महर वॾा आहे ऐं अवांजी UC में जेको नुक़सानु थियो आहे उहो असां शेयर कयो। साईं असांजी यूनियन काउंसिल में तक़रीबन कोई ॻोठ न बचियो आहे जंहिंजा घर न किरिया आहिनि। फसल सफ़ा माना ख़तमु थी चुको आहे ऐं बरसाति खां पोइ जेके बड़ी बीमारी पैदा थी आहे ख़ासि करे दस्त, उल्टी, मलेरिया, नंढनि ॿारनि जा पेर पचण, ख़ारिश, बुखार, ग़रीब माण्हू आहिनि पर पुॼी बि नथा सघनि। गवर्नमेंट जी महिरबानी आहे जीअं अॼु असां वटि कैंप अरेंज करे ॾिनी आहे। डॉक्टर साहब वेठा आहिनि, मरीज़नि खे चेकअप हले थो। तव्हां पाण ॾिसी चुका आहियो इहा महिरबानी आहे गवर्नमेंट जी ऐं ख़ासि करे पीपुल्स पार्टी। नाज़रीन ॾिसो था त हीअ जेका यूनियन काउंसिल महर वॾा आहे तालको बाकराणी आहे ऐं घरू वज़ीर सुहेल अनवर साल जो ही तक़्वो आहे ऐं तारिक जा जेके प्रेसिडेंट आहिनि तारिक अनवर साल जो तक़्वो आहे। हिन वक़्तु ॾिसो पिया त नाज़रीन हिन वक़्तु हीअ जेको यूनियन काउंसिल महर वॾा आहे तमामु हीअ मुतासिर थी आहे। 95% जॻहूं ख़तमु आहिनि, फसल बिल्कुलु तबाह आहे। हिन वक़्तु ॻोठाणा जेके आहिनि से बेयारो मददगार बणियल आहिनि। हिन वक़्तु पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे तालिके बाकराणी जे जेको आहे त सुहेल अनवर साल जे तरफ़ां तमामु वॾियूं कोशिशूं ऐं काविशूं कयूं पियूं आहिनि। हिन वक़्तु ॻोठनि जे विलेज जे अंदरि जेको ही सैयद जुमन शाह बुखारी जी दरगाह आहे
वो विलेज तमामु हिकिड़ो क़दीमी जेको आहे पुराणो ॻोठु आहे पुराणी दरगाह आहे हिन वक़्तु मेडिकल कैंप जी जेका ख़िदमतियूं आहिनि डॉक्टर हज़रात जूं उहे जारी सारियूं आहिनि साईं सिकंदर अली शाह साहिब जी बुख़ारी जो असां ॻाल्हियूं आवाज़ ॾाढो शेयर कयूं आहिनि ऐं उन तमामु मौक़ुफ़ अख़्तियार कयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी खां मरकज़ी क़यादत खां बि जेको आहे त अपील अर्ज़ु आहे त हिन यूसी खे आग फल सकील करार ॾेई करे हितां जे ग़रीब मिस्किन माण्हुनि जा जेके अजा किरी पिया आहिनि उन्हनि खे मेरिट जे बुनियाद ते सर्वे करे हितां जे ग़रीब मिस्किन माण्हू खे जेको आहे त उन्हनि खे सहूलियत ॾिनी वञे नाज़रीन ॾिसूं था त हीअ जेका दरगाह आहे से जुमन शाह बुखारी तमामु क़दीमी ऐं पुराणी दरगाह आहे लखे हज़ारे साईं जा मुरीद आहिनि हिन वक़्तु बि जेको आहे त हीअ असां ख़िदमत जो जेको मौक़ो ॾिसूं पिया सैद सिकंदर शाह बुखारी जो तमामु हिकिड़ो सुठो अमल बहितर अमल जेको आहे नज़र आयो आहे सिंध न्यूज़ टीवी मुंहिंजी अम्मा जे तरफ़ां हीअ असां सर्वे रिपोर्ट आहे ॾिसूं पिया नाज़रीन वधीक जेके फुटेज आहिनि उहे असीं इनशाअल्लाह अव्हां जे असां शेयर कयूं कैमरामैन जेको आहे त ग़ुलाम मुस्तफ़ा चैनल सां गॾु डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ बलोच खे ॾींदा इजाज़त अल्लाह निगहबान पाकिस्तान ज़िंदाबाद।